सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीकृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। बोलिए श्याम सुंदर भगवान की जय। बोलो ग्यारस माता की जय। एकादशी विर्त जो फल हर महीने में 2 ग्यारसियूं ईंदियूं आहिनि। असांजे ऋषियुनि इन्हनि ॿिन्ही ॾींहंनि में अन्न खे छॾे फल आहार करण जो ॾाढो चङो नियम ठाहियो आहे। उन्हनि जो ख़ासि उपदेश इहो हो त पेट में जो रोज़ अन्न वञे थो, जठरा अग्नि जेका उन्हनि खे पचाए थी, तंहिंखे कुझु आराम ज़रूर मिलणु घुरिजे। इन्हीअ लाइ असांजे महात्माउनि हर महीने में 2 भेरा ग्यारस जो विर्त रखी भोजन बंदि निराहार जो नियम मुक़ररु कयो, जंहिं करे शरीर सदाई तंदुरुस्त ऐं निरोग चङो भलो रहे थो। भगवान श्री कृष्ण पंहिंजे पवित्र मुखारविंद सां ही वचन चया आहिनि त विर्त रखण सां मन जो मैल दूर थिए थो ऐं जन्म जन्म जा कयल पाप ईअं भस्म थी वञनि था जीअं बाहि में काठियूं जली भस्म थी वेंदियूं आहिनि। न रुगो एतिरो पर ईश्वर जो साक्षात दर्शन बि थिए थो। विर्त रखण जी विधि। विर्त रखण वारे खे घुर्जे त सुबुह सवेर उथी ॾंदण ऐं सनान पाणी करे श्री विष्णु भगवान जो पूजन करे तिलक चाढ़े तुलसीअ जी माला गिचीअ में पाए अगरबत्ती या ॿी का सुगंधित धूप जलाए दीपक ॿारे भोग लॻाए तंहिंखां पोइ भॼन भाव सां हरि कीर्तन ऐं भगवान जी आरती करे सॼो ॾींहुं मन खे एकाग्र रखी कथा वार्ता में वक़्तु गुज़ारे। अधर्मी पाखंडी कुपात्र नास्तिक ऐं निंधणकनि नीचनि जो भुली बि संग न कजे। शांतीअ में रहिजे, पर जेकॾहिं ज़रूरी कार्जवश लाचार वञणो या ॻाल्हाइणो पवे त सुबुह सवेर सिज देवता जो दर्शन करे छॾिजे। राति बिरात थिए त हरिअ जा गुणानुवाद ॻाइजनि, जागरण कजे। उन्हनि जो बि वॾो महात्म आहे। 12 ॾींहं उथी नितनेम करण खां पोइ हिकु वेद पाठीअ खे खाराइजे या अतिथीअ खे भोजन कराइजे। कुझु सीधो सामान दान करे पोइ विर्त छोड़णु घुरिजे। जेको मनुष्य अहिड़ीअ तरह करे थो तंहिंखे यज्ञ जहिड़ो फल मिले थो। जेको मनुष्य फल आहार करे थो तंहिंखे विर्त जो फल मिले थो। 11 ॾींहं जेको बि दान कजे सो हमेशह सुपात्र ब्राह्मण ऐं घुर्ज वारे खे ॾियणु घुरिजे, छो त सुपात्र ब्राह्मण खे दान ॾियण करे मन घुरियो फल प्राप्त थींदो आहे। दान कंदड़ हिन लोक तोड़े परलोक में आनंद भोगींदा आहिनि। तंहिं करे दान ज़रूर करणु घुरिजे। कुपात्र खे दान ॾियणु ॼण त कलर ते ॿिज छटणु आहे। तंहिं करे सोचे समझी दान कजे। फल आहार करण महिल कूंडो भरे खाइजे इहो वाजिब नाहे। तमामु थोड़ो फल आहार कजे।
न को पेड़ा बर्फियूं बादामियूं रेवड़ियूं किशमिश ड्राखा आदिक गरा खाधा खाई पेट नक ताईं पूर करे पोइ बि चवे थो त भाई मूं अॼु विर्त रखियो आहे। जेसी ताईं पंहिंजे ऋषियुनि मुनियुनि जे रीत मूजिब आचार वहिंवार न कबो तेसी ताईं असांजो देश उन्नतीअ जे ॾाके ते चढ़ी न सघंदो। तंहिं करे भारत जे हर हिकु नर नारीअ खे इहो ग्यारस जो विर्त श्रद्धा ऐं प्रेम पूर्वक रखी सुर्ग ॾांहुं वञण जो पहिरियों ॾाको ज़रूरु ठाहिणु खपे। ग्यारस जो असुलु मतिलबु आहे 5 ज्ञान इंद्रियूं ऐं 5 कर्म इंद्रियूं उन्हनि खे पंहिंजे वस में रखणु। मन ॾाढो चंचल आहे, उन्हीअ खे वस करणु का सवली ॻाल्हि नाहे। ग्यारस विर्त रखण करे मन पवित्र थिए थो, मनुष्य जा ख़्याल सुधरनि था ऐं इंद्रियूं शुद्ध थियनि थियूं। धर्मात्मा मनुष्य खे घुर्जे त कृष्ण पक्ष ऐं शुक्ल पक्ष जे ॿिन्ही ग्यारसुनि में भेद भावना न रखे। अचो त हाणे ग्यारस जी कथा ॿुधूं। सफला ग्यारस श्री पद्म पुराण जे उत्तराखंड सुफ़े 649 में युधिष्ठिर भगवान श्री कृष्ण जन खां पुछनि था त हे मधुसूदन, हाणे कृपा करे ॿुधायो त पोह महीने जे कृष्ण पक्ष में कहिड़ी ग्यारस थींदी आहे। योगेश्वर भगवान श्री कृष्ण जन चवण लॻा त हे युधिष्ठिर, हीअ ग्यारस पोह महीने जे कृष्ण पक्ष जी एकादशी तिथीअ ते थींदी आहे, जेका सभिनी पापनि खे नास करण वारी सफला ग्यारस नाले सां मशहूर आहे। हिन ग्यारस जे पुण्य जो फल सभिनी ग्यारसुनि खां वधीक आहे। मनुष्य हज़ारें साल दान पुण्य तपस्याऊं करे तॾहिं बि उन्हीअ खे एतिरी सिद्धि प्राप्त नथी थिए जेतिरी सिद्धि इन सफला ग्यारस जे विर्त रखण करे थींदी आहे। हिन ग्यारस जो विर्त सभिनी विर्तनि में श्रेष्ठ आहे। जीअं नांगनि में शेषनांग, पखियुनि में गरुड़, यज्ञनि में अश्वमेध, नंदियुनि में गंगा नंदी श्रेष्ठ आहे, तीअं सभिनी विर्तनि में हिन सफला ग्यारस जो विर्त सभिनी सुखनि जी खाण आहे। जंहिंजी कथा हिन तरह आहे। चंपावती नगर में माहिष्मत नाले राजा राज कंदो हो, जंहिंखे 5 पुट हुआ, पर वॾो पुटु चंपक सुभाउ जो दुष्ट ऐं महापापी हूंदो हो, जो वेश्यागामी ऐं व्यभिचारी हो। राजा जो धन ख़राब कमनि में बर्बाद कंदो हो। उन जी अहिड़ी किनी हालत ॾिसी राजा उन खे पंहिंजे राज मां कढी छॾियो। हू चोरियूं करे, धारा हणी, वाट ते लुट फुर करे माण्हुनि खे ॾाढो सताईंदो हो। हिकिड़े ॾींहुं सियारे जी मुंद में चंपक तरह तरह जा वीचार करे हिकिड़े पिपल जे वण हेठां सुम्ही पियो। उन खे अहिड़ी त अघोर निंड अची वई जो ॿिए ॾींहुं मंझंदि जे वक़्तु उन खे मस मस जाग थी। तॾहिं झंगल मंझां फल मेवा पटे उन पिपल जे वण हेठां अची वेही रहियो। उन ॾींहुं मन उदास होसि, तंहिं करे हुनखे फल फुल मेवा बि मिठा न लॻा ऐं परमात्मा खे यादि करे अखियुनि खां ॻोड़ा ॻारे राजा ई सुख यादि करे प्रभुअ खे वेनती करण लॻो त हे प्रभु, मां तुंहिंजे शरण अची पियो आहियां, मुंहिंजी रक्षा कर। अहिड़ीअ तरह सॼी राति परमात्मा जो ध्यानु धारे रोअंदो गुज़ारियई। उहा राति सफला ग्यारस जे विर्त जी हुई। तंहिं करे ईश्वर जे दरबार में चंपक जे सफला ग्यारस जो रखियल विर्त क़बूल पियो ऐं उन्हीअ खे विर्त जे पुण्य प्रताप करे राज भाग मिलियो। 12 ॾींहुं सुबुह जो उनजे अॻियां हिकु महासुंदर घोड़ो अची बीठो। उहो सुंदर घोड़ो सॼो सोन सां सिंगारियल हो ऐं चंपक लाइ राजाई वस्त्र ऐं तरह तरह जा गह ऐं मणिया मुंडरियूं रखियल हुआ। एतिरे में चंपक जे कन ते हीअ आकाशवाणी पई त हे राजकुमार, तो ते प्रभु पाण प्रसन्न थियो आहे। सफला ग्यारस जे फलदायक विर्त जे प्रताप सां तूं वञी पंहिंजे पिता जो राज संभाल। इहा आकाशवाणी ॿुधी चंपक पिता वटि आयो, जंहिं उन्हीअ जी हालत सुधरियल ॾिठी ऐं दिलि में तमामु घणो ख़ुशि थियो। उन्हीअ खे सॼो राज भाग ॾेई पाण ईश्वर जी भक्ति करण लाइ बन ॾांहुं राही थियो। चंपक सफला ग्यारस जे विर्त पालन करे धर्मात्मा राजा बणिजी पियो।
जेको मनुष्य ही विर्त शुद्ध भावना सां रखंदो आहे तंहिंखे इन लोक ऐं परलोक में सुर्ग जहिड़ो सुख मिलंदो आहे। बोलो श्री ग्यारस माता की जय, श्याम सुंदर भगवान की जय। अचो त हाणे मिली करे आरती कयूं। ओम जय ग्यारस माता मैया, जय ग्यारस माता। जेको तुझो विरत रखे थो, जेको तुझो विरत रखे थो, फल उन सब पाता। ओम जय ग्यारस माता। श्रद्धा रखी जो तोखे मनाए, प्रसन्न थिए दाता मैया, प्रसन्न थिए दाता। तन मन जा दुख दूर करे सब, तन मन जा दुख दूर करे सब, चित चरणन लाथा। ओम जय ग्यारस माता। पर उपकारी सदा प्यारी, गुण वेदन गाता मैया, गुण वेदन गाता। कृपा करे तू भगतन साथी, कृपा करे तू भगतन साथी, पंहिंजा गंढी नाता। ओम जय ग्यारस माता। जय जय तुझी ओटवतिया, बेटी जम खाता मैया, बेटी जम खाता। लोक तोड़े पर लोक बिन्ही में, लोक तोड़े पर लोक बिन्ही में, तू विधाता। ओम जय ग्यारस माता। कथा बुद्धि जो ध्यान धरे तो वने रंग राता मैया, वने रंग राता। दासु दासी शरण में आयो, दासु दासी शरण में आयो, सफल कजाए यात्रा। ओम जय ग्यारस माता। ओम जय ग्यारस माता मैया, जय ग्यारस माता। जेको तुझो विरत रखे तो, जेको तुझो विरत रखे तो, फल उन सब पाता। ओम जय ग्यारस माता। बोलो श्री ग्यारस माता की जय, श्याम सुंदर भगवान की जय। परिकल्पना ऐं तैयार कंदड़ साईं मुरलीधर उदासी, रायपुर छत्तीसगढ़। स्वर ऐं संगीत साईं गुरमुखदास, सिंधु वाणी स्टूडियो, इंदौर, मध्य प्रदेश।